हाणे रुकंदासीं लाड़काणे जे गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल में शागिर्दियाणी ते तशद्दुद वारे मामले जो फरियाल टालपुर नोटिस वरितो आहे। फरियाल टालपुर तालीम खाते जे लाॻापियल अमलदारनि सां राब्तो करे वाक़िए बाबति तफ़सील मालूम कया आहिनि। फरियाल टालपुर जो चवणु आहे त शागिर्दियाणी ते तशद्दुद ॾुहो आहे जेको कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे लाड़काणे जे गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल में शागिर्दियाणी ते तशद्दुद वारे मामले जो फरियाल टालपुर नोटिस वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं लाड़काणो मां रशीद समूखा। रशीद अपडेट कजो, छा मामलो आहे? जी बिल्कुल संजा गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल रतेंद्रो में शागिर्दानी अंजिला जूने जो तशद्दुद वारो जो मामलो हो उन ते पीपी खवाती जेके औरतुनि जी मरकज़ी सदर आहे MPA फरियाल टालपुर उन वाक़े जो नोटिस वरितो आहे। फरियाल टालपुर तरफ़ां तालीम खाते जे लाॻापियल अमलदारनि सां राब्तो करे वाक़े बाबति तफ़सील मालूम कया आहिनि। फरियाल टालपुर तरफ़ां डिप्टी कमिश्नर लाड़काणो खां बि मामले ते राब्तो करे हिदायतूं ॾिनियूं आहिनि त शागिर्दानीअ ते तशद्दुद कानूनी तौर ते ॾोहो आहे जेको कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। फरियाल टालपुर जेको आहे हिकु वधीक हुन जो चवणु आहे त हिकु शागिर्दानी खे जिस्मानी सज़ा जो निशानो बणायो वियो जेका उन स्कूल जी ॿिनि समूरनि शागिर्दानीनि मथां ज़हनी टार्चर करण जे बराबरि अमल आहे। ऐं वधीक जेको आहे उन इहो चयो आहे फरियाल टालपुर त हाणे ही तस्लीम थियल हक़ीक़त आहे त शागिर्दानी खे जिस्मानी सज़ा जेकी आहे उहा आहे। ऐं ॿी पाकिस्तान जे रोशन मुस्तक़बिल लाइ असांखे पंहिंजे ॿारनि जी तालीम ऐं तरबियत ते अहम जदीद ऐं मज़हबी मुआशिरे खे तलक़ुर करणी पवंदी। ऐं ही वाक़ियो सिंध जे ॿियनि समूरनि उस्तादनि जी काविशुनि ऐं अज़म जो आईनदार न आहे। ऐं फरियाल टालपुर जो वधीक चवणु आहे त फरियाल टालपुर तरफ़ां जेको आहे लाॻापियल ऑफिसरनि खे मुतासिर शागिर्दानीअ जे बहितर इलाज खे यकीनी बणाइण जी हिदायत कई आहे। ऐं फरियाल टालपुर तरफ़ां पीपीए जे ज़िले लाड़काणे जे ज़िम्मेवारनि खे मुतासिर शागिर्दानीअ जे वालिदनि सां मुलाक़ात करण ऐं उन्हनि खे हर मुमकिन सहकार जी हिदायत कई आहे। मां तव्हांखे वधीक ॿुधायां त इन अनीस रहमान जूने जो आहे इन इहो इल्ज़ाम हो त जेके रतेंद्रो गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल आहे उतां जी जेकी शागिर्दानी आहे सईदा उन मुंहिंजी धीउ खे ज़हनी टार्चर कयो हो जंहिंजे करे उहा तमामु घणी हुनजी जेकी हालत आहे उहा गणती जो बि आहे। उन खां पोइ जेको आहे पीपी अॻवान फरियाल टालपुर हुन जो नोटिस वरितो आहे। जी महिरबानी जी अपडेट करण लाइ।